नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पाकिस्तान कोस्ट गार्ड जी कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई में करोड़े रुपयनि जी मालियत जो परॾेही शराब हथायो आहे। अहम ख़बर मथे पहुचई पिया। बलूचिस्तान जे सामुंडी पट्टी मां परॾेही शराब जूं 3805 बोतलूं बरामद कई वयूं आहिनि, जॾहिं त कोस्ट गार्ड तर्जुमान जो चवणु आहे त बरामद थियल परॾेही शराब मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में स्मगल थियणो हो। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं कराची मां, जिते पाकिस्तान कोस्ट गार्ड जी कार्रवाई कई वई आहे। करोड़ रुपयनि जी मालियत जो परॾेही शराब हथ कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पाकिस्तान कोस्ट गार्ड जी कार्रवाई कई वई आहे, जंहिंमें करोड़े रुपयनि जी मालियत जो परॾेही शराब हथायो आहे। बलूचिस्तान जी सामुंडी पट्टी मां परॾेही शराब जूं 3805 बोतलूं बरामद कयूं वयूं आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। पाकिस्तान कोस्ट गार्ड जी कार्रवाई में करोड़े रुपयनि जी मालियत जो परॾेही शराब हथायो आहे। बरामद थियल परॾेही शराब मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में स्मगल थियणो हो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां मेहताब शरखां जी। मेहताब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बिशारत तव्हांखे ॿुधाईंदो त पाकिस्तान कोस्ट गार्ड जी हिकिड़ी वॾी कार्रवाई थी आहे, जंहिंमें करोड़ रुपयनि जी मालियत जो परॾेही शराब कयो आहे। बलूचिस्तान जी सामुंडी वारी पट्टी मां परॾेही शराब जूं 3805 बोतलूं बरामद कयूं आहिनि। कोस्ट गार्ड जे तर्जुमान ॿुधायो आहे त बरामद थियल परॾेही शराब मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में स्मगलिंग थिए पियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त पकड़ियल सामान जेको आहे तक़रीबन लॻभॻि करोड़नि रुपयनि जी मालियत ॿुधाई पई। तर्जुमान ॿुधायो आहे त पाकिस्तान कोस्ट गार्ड हर क़िस्म जी कार्रवायूं करे स्मगलिंग थींदड़ सामान जी रोकथाम लाइ मसरूफ़ आहे। जी जी ठीक है मेहताब, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।